अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सूप सीरियल पंहिंजा वरी जे ईंदड़ नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा सिकू जेको आहे अकबर खान खां लिकी करे ऐं ॻोठु वापसि ईंदो, छा जेको आहे हैदर सिकू जी भेण सां शादी करे उनखे ॻोठु वठी ईंदो, छा शेर अली वारा रोंडे खे अकेलो छॾे हलिया वेंदा, छा जाबिर ख़ान जी जेको आहे करम ख़ान मदद करे ऐं उनखे पंहिंजे ॻोठु वठी ईंदो ऐं चाकर खान कमु बचाईंदो, छा जेको आहे ईंदड़ एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, इन तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे बटन खे क्लिक करे आल ते प्रेस कंदा, उन सां गॾु असांजे वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों अव्हांजे लाइक करण सां को अव्हांजो बैलेंस नथो करे, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थिए थी। दोस्तों हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों ड्रामा सूप सीरियल पंहिंजा वरी जे ईंदड़ नई एपिसोड में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों ईंदड़ एपिसोड में ॿाहिरनि खे ॾेखारियो वेंदो त सिकू जेको आहे रहिस अकबर खान जे हथनि में न जलबो ऐं बार बार चवंदो त मां जेको आहे ॻोठु वञा ऐं अबे वारनि जा हाल लहां, पर अकबर खान उनखे कोन छॾींदो। थी सघे त ईंदड़ एपिसोडनि में उन्हनि खे क़ैद करे छॾींदो, पर जॾहिं ॿिए तरफ़ होॾो हैदर जेको आहे सिकू जी भेण सां शादी करे उनखे घर वठी वेंदो, जॾहिं इहा ख़बर सिकू खे पवंदी त सिकू होश विञाए वेहंदो ऐं अकबर खान खे चवंदो त हाणे मूंखे न रोक, मां जेको आहे कंहिं बि हालति में ओॾे वञणु चाहियां थो, पर सिकू खे अकबर खान फ़िलहाल बिल्कुलु बि करणु कोन ॾींदो। ॿिए तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे शेर अली वारा जेको आहे रोंडे खे थी सघे त ईंदड़ एपिसोडनि में अकेलो छॾे हलिया वञनि, छो जो रोंडो तमामु घणो कमीनो शख़्स आहे। जंहिं उनजो साथ ॾिनो आहे उनजे मथां उन खे ॾंगणु शुरू कयो आहे ऐं उनजे मथां इल्ज़ाम आया आहिनि। हाणे जेको आहे शेर अली वारा चाहिनि था त रोंडे पंहिंजनि मसइलनि खे पाण मुंहुं ॾिए, छो जो असां हिन जे करे दुश्मनी न पवंदासीं। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त जाबिर जी मदद करण लाइ करम खान अची वेंदो। करम खान उनजी जेको आहे चाकर खां लिकी करे उनजी मदद कंदो ऐं उनखे ॻोठु वठी ईंदो। इहा ॻाल्हि चाकर खान खे फ़िलहाल न ख़बर पवंदी ऐं जॾहिं चाकर खान खे इहा ख़बर पवंदी त पोइ चाकर खान तमामु घणो गुस्से में हूंदो ऐं करम खान ते गुस्से में हूंदो। ऐं होॾो जेको आहे कासिम वारा बि जेको आहे चाकर खान खे हथ न ईंदा। चाकर खान तमामु घणो गुस्से में हूंदो। चाकर खान चवंदो त आख़िर इन्हनि खे बचाइण वारो कहिड़ो आहे, कहिड़ी कुवत आहे जेको बार बार असां खां जेको आहे इन्हनि खे बचाए थो वञे। असांखे हाणे जेको आहे हर हाल में कहिड़ी बि सूरत में इन्हनि खे ख़तमु करिणो आहे। ॿिए तरफ़ अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जो रुख रोंडे जे तरफ़ हूंदो ऐं रोंडे जे घर वारनि जे तरफ़ सावल चवंदो त मां उन्हनि खे कोन बख़्शींदुसि ऐं उन्हनि खे कोन माफ़ु कंदुसि, छो जो इन्हनि बि मुंहिंजी इज़त खे लॼायो आहे, इन्हनि मूंसां जुठियूं कयूं आहिनि, हाणे मां इन्हनि खे कॾहिं बि कोन छॾींदुसि।